सुजाग ॿार तहरीक तरफ़ां 42 सालगिरह के हवाले से इस्लाम कोर्ट में इन वक्त रैली कढी पई वञे ऐं ॿारनि जे हक़नि जे हवाले सां असां अॻुवाणनि खां पुछूं था त हू छा चवनि था। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। ॿार तहरीक तरफ़ां 42 सालगिरह आहे जेका सुजाग ॿार तहरीक जो जनम ॾींहुं आहे उनखे 42 साल थिया आहिनि। ॿारनि सां हिन वक़्तु सिंध में जेके ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु ऐं नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु ॿारनि सां ज़्यादतियूं ऐं तइलीम जेका तबाह आहे, इदारा बंदि आहिनि, स्कूल बंदि आहिनि, कॉलेज बंदि आहिनि, ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह आहे। उन ख़ातिर ऐं ॿारनि जे हक़नि ख़ातिर हीअ जेका असां रैली निकिरे थी ऐं पोइ 42 सालगिरह जो वॾो हिकिड़ो प्रोग्राम बि आहे। हिननि ॿारनि जो इहो आहे हीअ ॿारड़ा अवामी तहरीक जी ज़ैली तंज़ीम आहे। मोहतरम रसूल बख़्श पली जो फ़िक्र आहे जेको घर घर वञी ॿारनि खे सुजाग करे थो ऐं शऊर ॾिए थो। सुजाग ॿार तहरीक ॿारनि जी इनक़लाबी ऐं साइंसी तंज़ीम आहे जेका सिंध जे अंदरि वाहिद ॿारनि जे हक़नि लाइ जदोजहद मैदान में रही आहे। उनखे 42 साल थिया आहिनि। सुजाग ॿार तहरीक पंहिंजी तारीख़ में हमेशह इहो साबित कयो आहे त सुजाग ॿार ते जॾहिं बि सिंध ते ॾुखियो वक़्तु अचे थो, जॾहिं बि सिंध ते ज़ुल्म ऐं जबर जा पहाड़ किराया वञनि था, जॾहिं बि कंहिं सिंधी ॿार सां ज़ुल्म थिए थो, ज़्यादती थिए थी या तालीमी इदारा बंदि कया वञनि था या तालीम खे ठेस रसे थो, तॾहिं रसूल बख़्श पली जे फ़िक्र ते हलंदड़ ॿारनि जी इनक़लाबी तंज़ीम ऐं अवामी तहरीक जो बिरादर ॿार सुजाग ॿार तहरीक मैदान में हूंदो आहे ऐं जदोजहद कंदो आहे। असां सुजाग ॿार तहरीक तरफ़ां इहो मुतालबो था कयूं त जेके पूरी सिंध में जेके स्कूल्स वग़ैरह आहिनि, कॉलेज आहिनि, उहे अञा ताईं बंदि आहिनि। 6 महीननि खां पोइ माना अञा कोई बि उन्हनि जी इहा न आहे त इदारा खोलिया वञनि। असां इहा जेको आहे सिंध हुकूमत खां हिकिड़ो घुर्ज मुतालबो कयूं था त जेके तालीमी इदारा आहिनि उहे खोलिया वञनि। ऐं ॿियो त सुजाग ॿार तहरीक तरफ़ां असां जेको आहे कराची खे वफ़ाक़ हवाले करणु ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका आहे असां रैली वग़ैरह कढी आहे। नंढड़े ॿारनि जो हिकिड़ो ज़ैली तंज़ीम आहे जेका पंहिंजे तइलीमी हवाले सां या ॿारनि सां जेकी ज़्यादती थिए थी उन ते पंहिंजो मौक़ुफ़ रखे थी। त हींअर सुजाग ॿार तहरीक जे हवाले सां हीअ असांजा इदारा जेकी बंदि आहिनि, जिते किरोना आहे उते तव्हां इदारा भले खणी बंदि कयो, पर जिते किरोना न आहे उते उन्हनि ॿारनि खे तव्हां तइलीमी इदारा खोले उन्हनि जी तइलीम खे उजागर कयो जीअं ही आइंदे जा मेमार आहिनि, इहे हिन मुल्क जा वारस थी पंहिंजे मुल्क जी दिफ़ा करे सघनि। जिन सुजाग ॿार तहरीक ऐं अवामी तहरीक जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन जो मुतालबो इहो आहे त हिन वक़्तु तइलीमी जेके इदारा आहिनि उहे बंदि पिया आहिनि। उन्हनि जे करे हीअ जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि जी तइलीम जेका सख़्तु मुतासिर थिए पई। ॿियो अहम मुतालबो इहो आहे त वफ़ाक़ तरफ़ां कराची ते कब्ज़ो करण जो जेको साज़िशूं थियूं पियूं वञनि, इन खे बंदि करे ऐं हितां जा जेके मासूम जेके ॿार आहिनि जेके तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि, उन्हनि खे तइलीम जो जेको बुनियादी हक़ आहे उहो ॾिनो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।